ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ है 16/3/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे प्यार ज्ञान जी डिपार्टमेंट अलॻि आहे, योग जी अलॻि आहे। योग सां आत्मा सतो प्रदान थींदी आहे। योग जे लाइ एकांत ज़रूरी आहे। प्रश्न स्थाई यादि में रहण जो आधार आहे। उत्तर तव्हां वटि जो कुझु बि आहे उनखे भुलिजो। शरीर भी याद न रहे, सब ईश्वर सेवा में लगाए ॾियो। यही मेहनत आहे। हिन कुर्बानी सां यादि स्थाई रही सघंदी आहे। तव्हां ॿार प्यार सां बाप खे यादि कंदव त यादि सां यादि मिलंदी आहे। बाबा बि करंट ॾींदा आहिनि। करंट सां आयु बि वॾी थी वेंदी आहे। आत्मा एवर हेल्दी ठही वेंदी आहे। बाबा जी करंट मिलण सां असांजी आयु वॾी थी वेंदी आहे। आत्मा एवर हेल्दी ठही वेंदी आहे। आत्मा बि निरोगी त पोइ शरीर बि उन अनुसार हलंदो आहे। ओम शांति। इहे योग ऐं ज्ञान ॿ चीजूं आहिनि। बाबा जी करंट सां असांजी आत्मा एवर हेल्दी, अर्थात सत्युग में असांजी आत्मा कॾहिं बीमार न थींदी, अर्थात विकार बुराइनि जे वश न थींदी, त शरीर जी आयु बि वॾी थी वेंदी। हिते बि बाबा जो ठहिण खां पोइ कॾहिं कॾहिं कंहिंजी आयु वॾी बि थी वेंदी आहे। ओम शांति। योग ऐं ज्ञान ॿ चीजूं आहिनि। बाप वटि इहे ॾाढो वॾो खज़ानो आहे जो ॿारनि खे ॾींदा आहिनि। बाप खे जो ॾाढो यादि कंदा आहिनि उन्हनि खे करंट जास्ती मिलंदी आहे। छो जे यादि सां यादि मिलंदी आहे। इहो क़ाइदो आहे न। छो जे मुख्य आहे ई यादि। ईअं न की ज्ञान ॾाढो आहे, इन जो मतिलबु यादि कंदा न आहिनि। ईअं न की ज्ञान ॾाढो आहे, इन जो मतिलबु यादि कंदा आहिनि न। मतिलबु हीअं न असां ज्ञान में जास्ती वीचार सागर मंथन करूं था, ज्ञान ॿुधायूं था त यादि आहे। ज्ञान जी डिपार्टमेंट अलॻि आहे। योग जी ॾाढी वॾी सब्जेक्ट आहे। ज्ञान जी उन सां घटि आहे। योग सां आत्मा सतो प्रधान ठही वेंदी आहे। छो जी ॾाढो यादि कंदा आहिनि। यादि जे बग़ैर सतो प्रधान ठहिणु असंभव आहे। ॿार ई सॼो ॾींहुं बाप खे यादि न कंदा त बाप बि यादि न कंदो। ॿार सुठी रीति यादि कंदा आहिनि त बाप जी बि यादि सां यादि मिलंदी आहे। जॾहिं असां आत्मा सम्झी करे बाबा खे यादि कंदा आहियूं न त बाबा जी बि यादि असांजी यादि सां बाबा खे बि उते मथे लॻंदो आहे। त बाबा जी यादि सां यादि मिलंदी आहे, बाबा खे खीचंदी आहे। इहा बि ठहियलु हिकु खेल आहे जेके सुठी रीति सम्झणो आहे। यादि जे लाइ एकांत बि खपे। पिछाड़ी में अचण वारा जो ऊंच पद पाईंदा उन्हनि जो आधार बि यादि ई आहे। उन्हनि खे यादि ॾाढी रहंदी आहे। यादि सां यादि मिलंदी आहे न। जॾहिं ॿार ॾाढा यादि कंदा आहिनि त बाप बि ॾाढो यादि कंदो आहे। उहे कशिश कंदा आहिनि, चईंदा आहिनि न बाबा रहम करो, कृपा करो। हिन में बि खपे यादि। सुठी तरह सां यादि कंदा त ऑटोमेटिकली उहा कशिश थींदी, करंट मिलंदी आहे न। आत्मा खे अंदरि ईंदो आहे की मां बाबा खे यादि कंदी आहियां त उहा यादि हिकदमि भरपूर करे ॾींदी आहे। जीअं त पेट भरे रोटी खाधी न, ईअं जॾहिं असां ॾाढो यादि कंदा आहियूं न त हीअं लॻंदो आहे जीअं भरपूर आहे, लेकिन शरीर खे भोजन ॾियणु अलॻि ॻाल्हि आहे। हिते आत्मा भरपूर थी वेंदी आहे। वैसे बि शरीर खे एॾो खपे न, लेकिन असांजी आत्मा ख़ाली थी वेंदी आहे इन करे ॾाढो खाईंदा आहिनि माण्हू। सत्युग में थोरो सो भोजन कंदा, त हाणे जॾहिं असांजी आत्मा यादि सां भरपूर थी वेंदी त ऑटोमेटिकली भोजन बि घटि थींदो वेंदो आहे। ज्ञान आहे धन। यादि सां ई पोइ यादि मिलंदी आहे न, जंहिंसां एवर हेल्दी ठही वेंदा आहियूं, पवित्र ठही वेंदा आहिनि। एतिरी ताक़त आहे जो सॼे विश्व खे पवित्र ठाहे ॾींदा आहियूं। हिन करे सॾु कंदा आहिनि बाबा अची करे पतितनि खे पावन ठाहियो। असां में एतिरी ताक़त अची वेंदी आहे की असां पूरे विश्व खे पवित्र ठाहे ॾींदा आहियूं। इन करे सॾु कंदा आहिनि बाबा अची करे पतितनि खे पावन ठाहियो। मनुष्य त कुझु बि ॼाणंदा न आहिनि, ईअं ई रड़ियूं मारंदा रहंदा आहिनि, समय वेस्ट कंदा रहंदा आहिनि, बाप खे ॼाणंदा ई न आहिनि।
नौधा भक्ति फल कंदा आहिनि, शिव जे मंदर में वञी करे काशी कलवट खाईंदा आहिनि, मिलंदो त कुझु बि न आहे, पोइ बि विक्रम ठहिण शुरू थी वेंदा आहिनि, माया झटि फसाए ॾींदी आहे। बाबा चवनि था प्राप्ति त कुझु बि न आहे न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो पतित पावन बाप आहे, हुन ते क़ुर्बान वञिणो खपे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो पतित पावन बाप आहे, हुन ते क़ुर्बान वञिणो खपे। उहे सम्झंदा आहिनि शिव शंकर हिकु आहे, इहे बि अज्ञान आहे न। बाबा हिते बाबा बार बार चईंदा आहिनि मनमना भव, हिते बाबा बार बार चईंदा आहिनि मनमना भव, अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो, मूंखे यादि करो त पोइ पवित्र बि ठही वेंदव न, तव्हां काल ते जीत पाईंदा आहियो। असां बाबा जी यादि सां आत्मा पवित्र थी वेंदी त काल ते बि जीत पाए छॾींदासीं। इन में तव्हां जेतिरी कोशिशि कंदव त माया बि विघ्न विझंदी आहे, छो जी माया सम्झदी आहे इहे बाप खे यादि कंदा त मूंखे छॾे ॾींदा, छो जी जॾहिं तव्हां मुंहिंजा ठहींदा आहियो त सभु कुझु छॾिणो पए, इहा देह बि यादि न रहे, तॾहिं बाबा जो असां पूरी रीति ठही सघंदा आहियूं। मन में सिर्फ़ु बाबा जी यादि, बुद्धि में सिर्फ़ु बाबा ई बाबा, संस्कार बाप समान ठहिणो खपे। बाबा चईंदा आहिनि मित्र संबंधी धन आदि कुझु बि यादि न अचे, सभु कुझु बाबा जो सम्झी करे यूज़ करिणो आहे, संबंध में अचिणो आहे, लेकिन बुद्धि में बसि बाबा यादि रहे, इहे सभु बाबा जो ई आहे, मुंहिंजो कुझु न आहे। हिकु कथा बि आहे न, लाठी बि छॾो, सभु चीज़ छॾींदा आहिनि, परंतु इहे बि कॾहिं न चईंदा आहिनि शरीर खे बि यादि न करो। दुनिया में चईंदा आहिनि सभु चीज़ुनि सां ममत्व बि छॾो, हिकु कहानी बि आहे न, लाठी छॾ, इहे लाठी बि छॾो, सभु चीज़ छॾो, इहे लाठी बि, लेकिन हीअं न चईंदा आहिनि की हिन शरीर जी बि यादि न रहे। असां त बसि आत्मा आहियूं, बाबा जी संतान आहियूं। बाप चईंदा आहिनि इहे शरीर त पुराणो आहे न, हिन खे बि भुलिजो हाणे, भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं बि छॾो, हिकदमि सभु कुझु भुलिजी करे अथवा जो कुझु आहे कम में लॻायो, तॾहिं ई यादि टिकंदी। भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं बि छॾो, हिकदमि सभु कुझु भुलिजी वञो, बाबा चवनि था, अथवा जो कुझु आहे न कम में लॻाए ॾियो, तॾहिं ई यादि टिकंदी असांजी, तॾहिं ई असांजी यादि टिकंदी। अगरि ऊच पद पाइणो आहे त महिनत बि करणी आहे, अगरि असांखे ऊच पद पाइणो आहे त महिनत बि करणी आहे, शरीर बि यादि न रहे, अशरीरी थी वञो, अशरीरी थी वञिणो आहे न। बाप ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि, इन्हनि खे बि तमन्ना न आहे, इहे त सर्विस कंदा आहिनि न, बाप में ई त ज्ञान आहे न। इहे बाप ऐं ॿारनि जो खेल इकठो आहे, ॿार बि यादि कंदा आहिनि, पोइ बाप बि वेही सर्च लाइ ॾींदा आहिनि न। कोई ॾाढो खीचंदो आहे त बाबा बि वेही उन्हनि खे लाइट ॾींदा आहिनि, ॾाढो न खीचंदो आहे त इहे बाबा वेही बाप खे यादि कंदा आहिनि। कोई समय कंहिंखे करंट ॾियणी हूंदी आहे त निंड बि फिटी वेंदी आहे, इहे फुरनो लॻंदो आहे कि फलाणे खे करंट ॾियणी आहे। पढ़ाई सां आयु न वधंदी आहे, करंट सां आयु वॾी थींदी आहे। एवर हेल्दी ठहींदा आहिनि न, दुनिया में कंहिंजी आयु 125 150 वर्ष बि हूंदी आहे त ज़रूरु एवर हेल्दी हूंदा न। भक्ति बि ॾाढा कंदा हूंदा, भक्ति में बि कुझु फ़ाइदो आहे, नुक़सान त न आहे। जो भक्ति बि न कंदा आहिनि उन्हनि जा मैनर्स बि सुठा न हूंदा। भक्ति में भॻवान में विश्वास रहंदो आहे, धंधे में कूड़ पाप न कंदा आहिनि, क्रोध न ईंदो आहे। अगरि भक्ति में बि भॻवान ते विश्वास रहंदो आहे न, धंधे में कूड़ पाप न कंदा आहिनि, क्रोध न ईंदो आहे। भक्तनि जी बि महिमा आहे न, मनुष्यनि खे इहे मालूम न आहे कि भक्ति कॾहिं खां शुरू थींदी आहे। भक्ति में भॻवान में विश्वास रहंदो आहे, धंधे में कूड़ पाप न कंदा आहिनि, क्रोध न आहे, भक्तनि जी बि महिमा आहे।
मनुष्यनि खे इहो मालूम न आहे कि भक्ति कॾहिं खां शुरू थी। ज्ञान जो त पतो न पवंदो आहे, ज्ञान जो त उन्हनि खे पतो ई न पवंदो आहे। भक्ति बि पावरफुल आहे जो थींदी आहे, पोइ बि जॾहिं ज्ञान जी प्रारब्ध थी वेंदी आहे त पोइ भक्ति ज्ञान जो प्रभाव थी वेंदो आहे त भक्ति बिल्कुलु छुटिजी वेंदी आहे। ये दुख सुख भक्ति ज्ञान जो खेल ठहियलु आहे हिकु, हिन असांखे कुझु बि न आहे, बसि इहे हिकु खेल ठहियलु आहे। बाबा चवनि था भक्ति बि पावरफुल थींदी वेंदी आहे, पोइ जॾहिं ज्ञान जो प्रभाव थींदो आहे त भक्ति छुटी वेंदी आहे। बाबा चईंदा न असां जेका सुठा ज्ञानी हूंदा न उहे भक्त बि सुठा हूंदा। ये दुख सुख भक्ति ऐं ज्ञान जो खेल ठहियलु आहे। मनुष्य चई ॾींदा आहिनि दुख सुख भॻवान ई ॾींदो आहे, पोइ उन्हनि खे सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि, लेकिन दुख सुख अलॻि चीज़ आहे। ड्रामे खे न ॼाणण जे कारण कुझु बि सम्झंदा ई न आहिनि। एतिरी सभु आत्मायूं हिकु शरीर छॾे ॿियो वठंदियूं आहिनि, इहे तव्हां ई ॼाणंदा आहियो। इहे न चईंदा कि सत्युग में तव्हां देही अभिमानी रहंदा आहियो, इहे त हाणे बाप सिखलाईंदा आहिनि कि देही अभिमानी ठहो, आज़ाद ख़ुदि खे आत्मा सम्झो। बाक़ी सत्युग में देह भान त रहंदो, न त कमु कीअं कंदासीं। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे, पवित्र त ठहिणो ई आहे न। हिते त आहे ई पवित्र सुखधाम, सुख में कोई यादि ई न कंदो आहे। हिते त आहे ई दुखधाम, हुते त आहे ई पवित्र सुखधाम। त असां पवित्र ठही करे इहा दुनिया बि पवित्र थी वेंदी त असां पवित्र सुखधाम में हली वेंदासीं। सुख में कोई मूंखे यादि ई न कंदो आहे, भॻवान खे यादि कंदा ई आहिनि दुख में। ॾिसो ड्रामा केतिरो वंडरफुल आहे, जंहिंखे तव्हां ई नंबरवार ॼाणंदा। इहे जो पॉइंट्स लिखंदा आहिनि उहो बि भाषण जे समय रिवाइज़ करिणो खपे। डॉक्टर्स वकील बि पॉइंट्स नोट कंदा आहिनि न, डॉक्टर वकील बि पॉइंट्स नोट कंदा आहिनि। हाणे तव्हांखे बाप जी मत मिलंदी आहे त पोइ रिवाइज़ बि करणी खपे भाषण करण जे समय। इन में त बाबा जी प्रविष्टा आहे त बाप तव्हांखे सम्झाईंदा आहिनि त इहे बि ॿुधंदा आहिनि। उहे पॉइंट्स न ॿुधाईंदा त मूंखे छा पतो कि उहो पॉइंट्स न ॿुधाईंदा त मूंखे छा पतो जो तव्हांखे सम्झायां। बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो ब्रह्मा बाबा में त शिव बाबा जी प्रविष्टा आहे। बाप तव्हांखे सम्झाईंदो आहे त मां बि ॿुधी वठंदो आहियां, इहे ब्रह्मा बाबा बि ॿुधी वठंदा आहिनि। जेसिताईं शिव बाबा पॉइंट्स न ॿुधाइनि त ब्रह्मा बाबा खे छा पतो कि छा सम्झायां। बाप चईंदा आहिनि इहे ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म आहे। ब्रह्मा विष्णु जो चित्र बि आहे। तव्हां राजई में हलंदा आहियो सिर्फ़ु नंबरवार, तव्हां राजई में हलंदा आहियो सिर्फ़ु नंबरवार। जेतिरो यादि कंदव धारणा कंदव ओतिरो असांखे पद बि मिलंदो आहे। हिते बाबा जी यादि ऐं जेतिरो असां ज्ञान खे धारण करे ओड़ो स्वरूप ठाहींदासीं, स्वरूप ठाहींदासीं त सेवा बि थींदी वेंदी। त असां पोइ हुन अनुसार असांखे पद बि मिलंदो, सेवा हूंदी त पोइ हुन अनुसार असांखे राजा ई पद बि मिलंदो। बाप चईंदा आहिनि गुईअ ते गुईअ ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे न। तव्हां नई पॉइंट्स नोट करो, पुराणियूं कम में न ईंदियूं। भाषण खां पोइ यादि ईंदो कि इहे पॉइंट अगरि सम्झायूं आहे त बुद्धि में ठीकु वे आहे उन्हनि जी। भाषण खां पोइ अची करे भाषण खां पोइ यादि ईंदो आहे त पोइ इहे असां रोज़ु भाषण कंदा वेंदासीं, रोज़ु क्लास कराईंदा वेंदासीं ऐं पॉइंट्स नोट कंदा वेंदासीं त हिकु ॾींहुं असां सुठो डॉक्टर ठही वेंदासीं। पोइ कंहिंखे कहिड़ी पॉइंट ॾियणी आहे, कंहिंखे छा ॾियणो आहे, उहो असांखे अनुभव थींदो वेंदो। जीअं डॉक्टर बि धीरे धीरे एक्सपीरियंस थी वेंदो न, झटि ॿुधाईंदो हिननि खे हीअ दवाई ॾियो, हिननि खे हीअ दवाई ॾियो, हिननि खे हीअं। असां बि रूहानी डॉक्टर ठही वेंदासीं परफेक्ट।
बाबा चवंदा आहिनि जेतिरो जेतिरो यादि कंदव धारणा कंदव ओतिरो पद पाईंदव। बाबा चवंदा आहिनि गुईअ ते गुईअ ॻाल्हियूं ॿुधायां थो, तव्हां नई नई पॉइंट्स नोट करो, पुराणियूं कम में न ईंदियूं। भाषण खां पोइ यादि ईंदो कि इहे पॉइंट्स अगरि सम्झायूं हा त ॿुधी में ठीकु वेह। भाषण खां पोइ ईअं असांखे पोइ यादि ईंदो। तव्हां सभु ज्ञान जे स्पीकर आहियो, परंतु नंबरवार सभिनि खां सुठा महारथी आहिनि। बाबा जी ॻाल्हि अलॻि आहे, इहे बाप दादा ॿई इकठा आहिनि। मम्मा सभिनि खां सुठो सम्झाईंदी आहे। ॿार संपूर्ण मम्मा जो साक्षात्कार बि कंदा आहिनि। किथे ज़रूरु हूंदो हुयो जो बाबा बि प्रवेश करे पंहिंजो कमु वठी वठंदो हुयो। ये सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। पढ़ाई फ़ुर्सत जी समय थींदी आहे, सॼो ॾींहुं त धंधो आदि कंदा आहियूं। वीचार सागर मंथन करण जे लाइ फ़ुर्सत खपे, शांती खपे। सम्झो कोई खे करंट ॾियणी आहे त कोई सुठी सर्विस करण वारो ॿारु आहे त उन्हनि खे मदद करणी आहे। सम्झो कंहिंखे करंट ॾियणी आहे त कोई सुठी सर्विस करण वारो ॿारु आहे त उनखे मदद करणी आहे। उन्हनि जी आत्मा खे यादि करिणो पवंदो आहे। शरीर खे यादि करे पोइ हुन आत्मा खे यादि करिणो पवंदो आहे। ये युक्ति रचणी आहे। भले हर हिक खे ईअं न ॾियो, लेकिन वैसे त बाबा चवंदा आहिनि जॾहिं बि असांखे पतो लॻे या पतो लॻे न लॻे, लेकिन असांखे पूरे विश्व खे सकाश ॾियणी आहे। लेकिन अगरि बाबा जे कार्य में कोई मददगार आहे ऐं उनखे कोई तकलीफ़ आहे त असां उनजे शरीर खे यादि करे उनजी आत्मा खे असांखे करंट ॾियणो ई आहे। उनजे शरीर खे यादि करे उनजी आत्मा खे करंट ॾियणो ई आहे, ताकी ये युक्ति रचणी हूंदी आहे। ये युक्ति रचणी हूंदी आहे। उन्हनि जी आत्मा खे यादि करिणो पवंदो आहे, पोइ शरीर खे यादि करे पोइ उनजी आत्मा खे यादि करिणो आहे। ये युक्ति रचणी आहे। सर्विसेबल ॿारनि खे तकलीफ़ आहे त उन्हनि खे मदद करणी ई आहे। बाप खे यादि करिणो आहे, पोइ ख़ुदि खे बि आत्मा सम्झी कुझु न कुझु उन आत्मा खे बि यादि करिणो हूंदो आहे असांखे। त इहा असांखे युक्ति करणी आहे। इहे जीअं सर्च लाइट ॾियणो थी वियो, ईअं न सिर्फ़ु हिकु जॻह वेही यादि करिणो आहे। हलंदे फिरंदे भोजन खाईंदे बि बाप खे यादि कंदा रहो। ॿिए खे करंट ॾियणु आहे त पोइ रात्रि जो बि जाॻो। ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि सवेरे उथी करे बाप खे यादि कंदा, ओतिरी कशिश थींदी। बाबा बि लाइट ॾींदा आहिनि। बाबा जो इहो ई धंधो आहे, ॿारनि खे सर्च लाइट ॾियणु। बाबा जो इहो ई धंधो आहे, ॿारनि खे सर्च लाइट ॾियण जो ई धंधो आहे। जॾहिं ॾाढी सर्च लाइट ॾियणी हूंदी आहे त बि बाबा खे ॾाढो यादि कंदा आहिनि, त बाबा बि सर्च लाइट ॾींदा आहिनि। आत्मा खे यादि करे सर्च लाइट ॾियणी हूंदी आहे, इहा बाबा बि सर्च लाइट ॾींदा आहिनि। पोइ हिनजी कृपा चओ, आशीर्वाद चओ, कुझु बि चओ। सर्विसेबल बीमार हूंदो आहे त तरस पईंदो आहे। रात जाॻी करे बि हुनजी आत्मा खे यादि कंदा आहियूं, छोजी हुनखे पावर जी दरकार आहे। छोजी हुनखे पावर जी दरकार आहे न, इन करे उन्हनि खे यादि करे उन्हनि खे सकाश ॾियणी हूंदी आहे। यादि कंदा आहिनि त उनजे रिटर्न में यादि मिलंदी आहे। पोइ बाबा उन्हनि खे यादि कंदा आहिनि त उन्हनि जी बि यादि मिलंदी आहे। बाप जो लव ॿारनि ते जास्ती आहे न, पोइ उन्हनि खे बि यादि पहुचंदी आहे। बाक़ी ज्ञान त सहज आहे, हिन में माया जा विघ्न न पवंदा आहिनि। मुख्य आहे ही यादि में, मुख्य आहे ही यादि, इन में ही विघ्न पवंदा आहिनि। मुख्य आहे ही यादि, इन में ही विघ्न पवंदा आहिनि। यादि सां बुद्धि सोने जो बर्तन ठही वेंदी आहे, जंहिंमें धारणा थींदी आहे। कहावत आहे न, शेरनी जो दूध सोने जे बर्तन में ठहिरंदो आहे। कहावत आहे इहा, त असां जेतिरो जेतिरो बाबा खे यादि कंदा वेंदासीं न, असांजी बुद्धि सोने जो बर्तन थी वेंदी।
पोइ बाबा जो सभु ज्ञान गुण शक्ति असांजी बुद्धि में ठहिरी वेंदा, उन्हनि सां असांजा संस्कार बि नेचुरल थींदा वेंदा, छो जी बुद्धि में सम्झ ई उहा हूंदी हिन समय कहिड़ो पॉइंट यूज़ करिणो आहे, हिन समय कहिड़ो, हिन के समय कहिड़ी शक्ति, कहिड़ो गुण, ये सभु बुद्धि में सम्झ हूंदी त उनखे यूज़ कंदा वेंदासीं त असांजा संस्कार बि ओड़ा ठहींदा वेंदा। उहो तॾहिं थींदो जॾहिं यादि जी यात्रा ते रहंदव, यादि न कंदव त धारणा न थींदी। इहे न सम्झो बाप अंतर्यामी आहे, कुझु ॻाल्हाए ऐं थिए, कुझु चई ऐं थियो, इहे त भक्ति में थींदो आहे। ॿार थियो त चईंदा गुरू जी कृपा थी, ॿार थींदो त चईंदा गुरू जी कृपा थी, त भक्ति में थींदो आहे। अगरि न थियो त ईश्वर जी भावी, राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। तव्हां ॿारनि खे ऐं अगरि थी वियो त हा भई हिन देवी हिन गुरू चई इन करे थी वियो, ॾिसो केॾो उल्टो सुल्टो चईंदा आहिनि न। तव्हां ॿारनि खे ड्रामा जो राज त बाप सुठी रीति सम्झायो अथई, तव्हां बि पहिरियों ॼाणंदा न हुयो, इहे असांजो मर्जीवा जन्म न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां देवता ठहूं था, तव्हां हिन टॉपिक ते सम्झाए सघंदा आहियो इहे लक्ष्मी नारायण जो राज्य हिननि खे कीअं मिलियो, पोइ हिननि कीअं गवायो, सॼी हिस्ट्री जोग्राफी असां तव्हांखे सम्झाईंदासीं। हीअं तव्हां कंहिंखे बि सम्झाए सघंदा। इहे ब्रह्मा बि चईंदा आहिनि असां लक्ष्मी नारायण जी पूजा कंदा हुआसीं, गीता पढ़ंदा हुआसीं, बाबा जॾहिं प्रवेश कयईं त सभु कुझु छॾे ॾिनो। इहे ब्रह्मा बि चईंदा आहिनि असां लक्ष्मी नारायण जी पूजा कंदा हुआसीं, गीता पढ़ंदा हुआसीं, बाबा जॾहिं प्रवेश कयईं त सभु कुझु छॾे ॾिनो। साक्षात्कार थियो, बाबा चईं मूंखे यादि करो त विक्रम विनाश थिए, हिन में गीता आदि पढ़ण जी दरकार ई न आहे। बाबा हिननि में वेही सभु कुझु छुड़ाए ॾिनई। शिव बाबा ब्रह्मा बाबा जे तन में आया त पोइ उन अनुसार बुद्धि हलणु लॻी वई कि हाणे हिनखे पढ़ी छा करिणो आहे, असांखे त बाबा खे यादि करे पावन ठाहिणो आहे। बाप हिननि में वेही सभु कुझु छुड़ाए ॾींदा आहिनि। कॾहिं शिव जो दर्शन करणु मंदर में न वेंदा, न विया, भक्ति जी ॻाल्हि हिकदमि उड़ी वई। ये नॉलेज बुद्धि में अची वई, रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जी। बाप खे ॼाणण सां तव्हां सभु कुझु ॼाणे वेंदा आहियो। त इहे उहो तव्हां वंडरफुल टॉपिक लिखो जो मनुष्य वंडर खावनि भॼन ॿुधण लाइ। मंदरनि में वञी करे कुझु न, मंदरनि में वञी करे कोई सां बि पुछो इहे लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया त ॿियो कोई धर्म वारो न हुयो, भारत ई हुयो। पोइ तव्हां सत्य खे लाखों वर्ष कीअं चई सघंदा आहियो, जबकि चईंदा आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों पैराडाइज़ हुया, क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों पैराडाइज़ हुयो। त तव्हां ईअं कीअं चई सघंदा आहियो, पोइ लाखों वर्ष कीअं थी विया, लाखों वर्ष में त ढेर जा ढेर मच्छर सदृश्य थी वञनि। थोड़ी बि ॻाल्हि ॿुधाईंदा त वंडर खाईंदा, परंतु जो हिन कुल जो हूंदो उन्हनि जी बुद्धि में इहे ज्ञान वेंदो आहे। न त चईंदा ब्रह्मा कुमारी जो वंडरफुल ज्ञान आहे, इन में सम्झण जी बुद्धि खपे। अगरि असांजे कुल जो हूंदो उन्हनि जी बुद्धि में इहे ज्ञान वेंदो, न त चईंदा ब्रह्मा कुमारी जो वंडरफुल ज्ञान आहे, हिन में सम्झण जी बुद्धि खपे। मुख्य ॻाल्हि आहे ई हिते यादि जी। स्त्री पुरुष हिक ॿिए खे यादि कंदा आहिनि, इहे आत्मा यादि कंदी आहे परमात्मा खे। हिन समय सभु रोगी आहिनि, हाणे निरोगी ठहिणो आहे। सभई आत्मा आहिनि कीअं, पोइ शरीर त सभिनि जो तंदुरुस्त मिलंदो ई सही, निरोगी काया। ये टॉपिक बि रखो, चओ तव्हां जो घड़ी घड़ी बीमार पईंदा आहियो त असां तव्हांखे अहिड़ी संजीवनी बूटी ॾींदासीं जो तव्हां कॾहिं बि बीमार न पईंदव। अगरि असांजी दवाई सुठी रीति कम में लाहींदव त केतिरी सस्ती दवाई आहे न असांजी, सिर्फ़ु मनमना भव। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करो। 21 पीढ़ी सत्य त्रेता ताईं कॾहिं बीमार ई न थींदव। 21 पीढ़ी में इहो जन्म बि अची वियो त हिन जन्म में बि कहिड़ी दवाई वठणी आहे, मनमना भव।
पोइ कॾहिं बि बीमार न थींदो। बाबा जी यादि में कुझु बि खाईंदव त हुन सां बुरो असरु न थींदो आहे। बाबा चईंदा न मुंहिंजी यादि में कुझु बि खाओ त हुनजो उल्टो असरु असांजे शरीर खे न थींदो, त उहो बि दवाई थी वेंदी। उहा आहे स्वर्ग। अहिड़ी पॉइंट्स नोट करे लिखो। तव्हां सभु तव्हां सभु सर्जननि खां बि वॾो सर्जन, अविनाशी सर्जन तव्हांखे अहिड़ी दवाई ॾींदो आहे जो तव्हां भविष्य 21 जन्मनि जे लाइ कॾहिं बि बीमार न पवंदा आहियो। बाबा चवनि था उन्हनि खे सम्झायो। तव्हां सभु सर्जननि खां बि वॾो सर्जन तव्हांखे अहिड़ी दवाई ॾींदो आहे जो तव्हां 21 जन्मनि ताईं कॾहिं बीमार न थींदव। हाणे संगम अहिड़ी ॻाल्हि ॿुधी करे मनुष्य ख़ुशि थी वेंदा न। भॻवान बि चईंदा आहिनि मां अविनाशी सर्जन आहे, यादि बि कंदा आहिनि हे पतित पावन अविनाशी सर्जन अचो। हाणे मां आयो आहियां तव्हां सभिनि खे सम्झायां थो। अंत में आख़िरी सभु सम्झदा ज़रूरु। अंत में आख़िर सभु सम्झदा ज़रूरु। बाबा युक्ति ॿुधाईंदा रहंदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। बाप सां सर्च लाइट वठण लाइ सवेरे उथी करे बाप जी यादि में वेहणो आहे। रात्रि जो जगी करे हिक ॿ खे करंट ॾेई मददगार ठहिणो आहे। रात जो जगी करे हिक ॿ खे करंट ॾेई करे मददगार ठहिणो आहे। ॿियो आहे पंहिंजो सभु कुझु ईश्वरीय सेवा में सफ़ल करे हिन पुराणे शरीर खे बि भुलिजी बाप खे यादि करिणो आहे। पूरो कुर्बान थी वञिणो आहे। देह अभिमान सां परे देही अभिमानी रहण जी महिनत करणी आहे। बाबा चवनि था देही अभिमानी रहण जी महिनत करणी आहे। वरदान स्वदर्शन चक्र द्वारा माया जे सभु चक्रनि खे समाप्त करण वारा माया जी ठहूं। पंहिंजे पाण खे ॼाणण अर्थात स्व जो दर्शन थियणु। असां ख़ुदि खे ॼाणियो, पंहिंजे घर खे, पंहिंजे पीउ खे। मां कॾहिं सत्युग में आयमि, पहिरियों मां छा ठही हुयमि, पोइ हीअं जनम में ईंदे हाणे मां छा अची करे ठही आहियां। त हीअं ख़ुदि खे ॼाणो। असां चक्कर खे ॼाणियो अर्थात स्वदर्शन चक्रधारी ठहियासीं। जॾहिं स्वदर्शन चक्रधारी ठहींदा आहियूं त अनेक माया जे चक्कर स्वतः ई समाप्त थी वेंदा आहिनि। देह भान जो चक्कर, संबंधनि जो चक्कर, समस्याउनि जो चक्कर, माया जे अनेक चक्करनि सां मुक्त थी वेंदा आहिनि। सिर्फ़ु स्व खे ॼाणो कि मां आत्मा परमधाम निवासी परमात्मा जी संतान। मां आत्मा पहिरियों सतयुग में सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी मर्यादा पुरुषोत्तम डबल अहिंसक हुयमि। मां विश्व जो महाराजा महारानी हुयमि। विश्व जो महाराजा महारानी हुयमि। त इहे ॼाणो कि मां केरु हुयमि ऐं हाणे मां छा थी आहियां। हाणे मूंखे वरी बाबा खे यादि करे छा ठहिणो आहे। त असां अनेक चक्करनि सां मुक्त थी वेंदा आहियूं। 63 जन्म इन अनेक चक्करनि में फसदा रहिया आहियूं। हाणे सुदर्शन चक्रधारी ठहिण सां माया जी ठहिणो आहे असांखे। हाणे सुदर्शन चक्रधारी ठहिण सां असां माया जी ठही वेंदासीं। स्वदर्शन चक्रधारी ठहिण अर्थात ज्ञान योग जे पंख सां उड़ती कला में वञणु। स्वदर्शन चक्रधारी ठहिण अर्थात ज्ञान योग जे पंख सां उड़ती कला में वञणु। स्लोगन आहे विदेही स्थिति में रहो त परिस्थिति सहज पार थी वेंदी। सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे रहो त
सर्व परिस्थितियों सहज पार थी वेंदियूं। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।